खबर वासा शिरकई पिया धाड़ेल मीर अहमद जागीरानी धरती टीवी कादरपुर के रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो के बियर धमकियों ॾिनियूं आहिनि। धाड़ेल मीर अहमद जागीरानी सहाफ़ी के वॉइस नोट माणे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। मुतासिर सहाफ़ी अब्दुल रशीद भुट्टो जो चवणु आहे त एसएसपी घोटकी फोन खणण लाइ तैयार नाहे, संदसि जान खे ख़तरो आहे। खबर वासा शेयर कयूं पिया धाड़ेल मीर अहमद जागीरानी धरती टीवी कादरपुर के रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो के ॿीहर धमकियों ॾिनियूं आहिनि। धाड़ेल मीर अहमद जागीरानी साफ़ी के वॉइस नोट माणियो आहे। तू माके कुछ कंदे तू मन ते चैनलन ते हलाए खबरां तू माके नुकसान पहुचो पोइ तू कादरपुर में वेंदे कादरपुर सदी में जे दूहे जी धपन होंदे त पोइ तू मनी जाए करे ॾेखार तू छा सम्झो है माके लिथो बि तो सम्झो थी ये चइनी पासन में गोलन सां वतो माए न त आयरो ई न हूंदो नस्ल तबाह कंदो मां तू तो ज़मीना खंदे तू आबादियूं कंदे हलाए नेटन ते छा थींदो मां छा फ़र्क़ पवंदो ॼण अॻे नेटन ते मां न हलियो आहियां त तू हाणे हलाइजी तोखे जेको जो करणो आहे तूं कर वरदो मां ॾींहं ॾिठे जो वरदो मां या ख़बर हुजे। जी नाज़रीन वॉइस नोट में बुधो धाड़ेल मीर अहमद जागीरानी साफ़ी के वॉइस नोट माणे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। मुतासिर सहाफ़ी अब्दुल रशीद भुट्टो जो चवणु आहे त एसएसपी घोटकी फोन खणण लाइ तैयार नाहे, संदसि जान खे ख़तरो आहे। धाड़ेल मीर अहमद जागीरानी धरती टीवी कादरपुर के रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो के ॿीहर धमकियूं ॾिनियूं आहिनि। जी नाज़रीन इन हवाले से ही रशीद भुट्टो अस सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी रशीद भुट्टो अवां खे धमकियूं मिलियूं आहिनि, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि त एसएसपी घोटकी अवां जी फोन खणण लाइ तैयार न आहे? जी बिल्कुल कल सुभाणे जेको आहे मूंखे मोतमार धमकियूं ॾिनियूं वयूं जेके मूंखां भत्ते जी घुर कई वई हुई 30 लख रुपया हिकु मनसूबा गाॾी न ॾियण जी सूरत में जेको आहे त मुंहिंजी फैमिली खे ऐं तोखे असां जेको आहे क़तल कंदासीं ऐं न अॼु राति 7 बजे जेको आहे मुंहिंजे घर ते हमलो करे आंदो अंदि फेरन करे ॾिनी ऐं उनजे नतीजे में मां एसएसपी घोटकी खे काला करे थकिजी पियो आहियां जेकी मुंहिंजी कॉल अटेंड करण लाइ बि तयारु न आहे। मुंहिंजी जान खे जेको ख़तरो आहे। अॼु वरी सुबुह सां वरी जेको आहे त मूंखे वॉइस ओवर करे वरी मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं जेको आहे तूं चैनलनि ते ख़बरां पियो हलाए त तूं जेतिरियूं वणे तूं हलाए ऐं तोखे मां न छॾींदुमि ऐं तुंहिंजे मां घर ते लांचर गोलनि सां जेको आहे त हमलो करे ऐं जेका बि तुंहिंजी सॼी फैमिली आहे मां उहा तुंहिंजी तबाह कंदुमि ऐं मुंहिंजी जान ख़तरो आहे ऐं एसएसपी की कॉल मूं करे थकिजी पियो आहियां ऐं जेको मुंहिंजो एसएसपी ॻाल्हि खणण लाइ बि तयारु न आहे ऐं मुंहिंजी जान ख़तरो आहे ऐं मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी मेहरबानी अवां जी अब्दुल रशीद आगाह करण लाइ। जी नाज़रीन अवां खे आगाह कई पिया धाड़ेल मीर अहमद जागीरानी धरती टीवी कादरपुर के रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो के ॿीहर धमकियूं ॾिनियूं आहिनि। धाड़ेल मीर अहमद जागीरानी सहाफ़ी के वॉइस नोट माणे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं।